गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजन मूजिब म्यूनिसिपल मिठी जिते कुल 15 वार्ड आहिनि। इन्हनि 15 वार्डन मां हिकु वार्ड ते म्यूनिसिपल कमेटी मिठी जो अॻूणो चेयरमैन ऐं पीपी अॻवान डॉक्टर मनोज कुमार मलाणी बिना मुक़ाबले कामयाब थी चुको हो, जॾहिं त बाक़ी 14 वार्डन ते गुज़िरियल ॾींहुं इलेक्शन थी, जंहिं में 13 वार्डन ते पीपी उम्मीदवार कामयाब थिया, जॾहिं त हिकु वार्ड ते पीपी ज़िले थरपारकर जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी कॉमरेड नंदलाल माली जे भाउ रूपचंद माली खे आज़ाद उम्मीदवार मेघवाड़ हाकिम क्योलाणी हाराए छॾियो। अहिड़ी तरह मिठी जे 15 वार्डन मां 14 ते पीपी ऐं हिकु वार्ड ते आज़ाद उम्मीदवार कामयाबी माणी आहे। अहिड़ी तरह टाउन कमेटी चेलिहार ते हिकु उम्मीदवार प्रदीप कुमार ओझा साम्हूं बीठल उम्मीदवारनि खे मुख़्तलिफ़ एमएनएज़ ऐं पीपी जी अहम शख़्सियतुनि खे घुराए साम्हूं बीठल उम्मीदवारनि खे पंहिंजे हक़ में हथ खणाए बिना मुक़ाबले कामयाब थियो, जॾहिं त बाक़ी 3 वार्डन मां 2 वार्डन ते आज़ाद उम्मीदवार इंजीनियर जगदीश रासाणी ऐं रुस्तम राठौड़ कामयाब थिया ऐं हिकु वार्ड ते पीपी उम्मीदवार मोहम्मद उर्फ कामयाबी माणी आहे। अहिड़ी तरह टाउन कमेटी नंगर पार्कर जे 3 वार्डन मां 2 ते पीटीआई हामिन कामयाबी माणी आहे ऐं हिकु वार्ड ते पीपी उम्मीदवार खटियो आहे। ऐं टाउन कमेटी डीपलो में पीपी ज़िलई सदर इंजीनियर ज्ञान चंद जो भाउ ऐं टाउन कमेटी डीपलो जो अॻूणो चेयरमैन मोहन मेघवाड़ जा पिणु हाराइण जा इतलाउ आहिनि ऐं मुक़ाबले में मोहम्मद शरीफ मिठवाणी मेमण कामयाबी माणी आहे ऐं डीपले समेत थरपारकर जी काफ़ी पोलिंगुनि ते धांधली जा पिणु इतलाउ आहिनि।